अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। तमाम आयल वालेकुम मेंबर्स खे भलीकार चवंदा अचो त क़ुर सिखूं सिंधी में। माज़रत कुझु मसरूफ़ियतनि जे करे ॿ टे हफ़्ता क्लास न करे सघियासीं, उन जे लाइ माज़रत। मूंखे यकीन करियो, मूंखे बि यादि कोन्हे असां लास्ट टाइम केसि ताईं पढ़ियोसीं। मुंहिंजे ख्याल में 163 टू 169 जे विच में हुआसीं साईं। जी साईं, हा 165 ताईं पूरो कयोसीं। 165 ताईं हुआसीं। त इंशाल्लाह अॼु कंटिन्यू कंदासीं सूरह निसा ऐं रुकू नंबर 23। जज़ाकल्ला ख़ैर। साईं ओवर टू तव्हां यू। कंहिंजो को सवाल हुजे तव्हां आख़िर में पुछी सघो था। ओवर टू यू साईं। बिस्मिल्लाह रहमान महिरबानी साईं, रहीम। महिरबानी। आमीन। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अलैक अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदना इल्मन अजमाइन। आमीन। ऐं इन में तमामु अहम ॻाल्हि जेका उहा हीअ नोट करणी आहे त क़ुर पाक जी हीअ आयत खयल आहे, पर क़ुर पाक में ही ना नाहे, या आहे रब्बे ज़िदनी इल्मा। अजमइन बि कोन्हे, इहो ऐड कयल आहे, हिनखे ना चेंज कयल आहे, छो जो हीअ दुआ आहे त चवनि था पिया त इन में जमो करे सघिजे थो पियो। इहा अहम ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हे हू जेको आहे इहो दमीर आहे, वाहिद जे लाइ आहे, मुज़कर जे लाइ आहे। असल में जेकॾहिं ही हिते न हुजे त हिन जो असल मतिलबु छा आहे? बरकातू, बरकतूं त थियूं, पर हू छा थो ॿुधाए? कोई ॿुधाए सघंदो? असां चवंदा आहियूं न अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, सभु चवंदा आहियूं, रोज़ु चवंदा आहियूं, हज़ार दफ़ा चवंदा आहियूं। साईं हू ही अलाह ॾांहुं इशारो थो करे। एग्ज़ैक्टली अल्लाह ॾांहुं ओहे रहमतुल्लाह, अल्लाह जूं रहमतूं। ऐं रहमतुल्लाह छा थींदो आहे? कंस्ट्रक्शन न माना छा थींदी? अल्लाह जूं रहमतूं, ठीकु आहे। जूं माना मुदाफ़ मुदाफ़ इलाही थींदो आहे उहो। बरकातू हू, हुन जूं बरकतूं, ठीकु आहे। इहो बि मुदाफ़ मुदाफ़ इलाही आहे, पर ईअं बि थी सघे थो बरकातुल्लाह, पर इन जे ते असां ज़मीर इस्तेमालु कंदा आहियूं, छो जो नालो हिकिड़े जुमिले में ॿ दफ़ा न ॾिबो आहे, उहो ब्यूटी ख़तमु थी वेंदी आहे। इन करे कुदरत अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू माना अल्लाह जूं बरकतूं, रहमतूं अल्लाह जूं ऐं हुन जूं बरकतूं। हे अल्लाह ॾे मोटियो। मरहबा बिकुम फिल फ़स्ल, भली कराए अव्हांखे क्लास में। इंशाल्लाह ताला पंहिंजो क्लास शुरू कयूं था। पर साईं नीम साहिब, तव्हां सभिनी खे हक़ त ॿुधायो साईं, उस्तादनि खे पघार कोन था ॾियो, हड़ताल ते हलिया था वञनि, पोइ त साईं साईं इन जो फ़ैसिलो डॉक्टर इकबाल साहब कंदो साईं। कंदो साईं, 3 हफ़्ता हड़ताल ते साईं, मस पघार असांजी बहाल थी आहे। ऐं ॼणो ठीकु साईं, अलहमदिल्ला अल्लाह जा अहसान आहिनि। हलूं था अॻिते। जेको साईं ज़िक्र कयो त अॼु असां 169 त पढ़ंदासीं। इहे टॉपिक्स त असां बार बार ईंदा रहिया आहिनि, नबियुनि जा, यहूदियुनि जो ज़िक्र आहे, नाफ़रमानियुनि जो, इहो असां करे चुका आहियूं। हीउ जेको 171 170 ऐं 71 आहे न, इन में इनशा ताला तव्हां जॾहिं हिनखे सिखंदासीं, तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी ॿ ॻाल्हियूं ईंदियूं। मां व्हाट्सएप में ग्रुप ते मैसेज मोकिलियो आहे त हिकिड़ी ॿ ॻाल्हि सम्झ, हिकिड़ो अजीब क़िस्म जो मज़ो अचे थो पियो त सिखण मां क़ुर मां कहिड़ो फ़ाइदो आहे। तर्जुमो पढ़णु त पंहिंजी जाइ ते आहे न, तर्जुमो त असां पढ़ूं था पिया, पर तव्हां यकीन कंदा त अॼु जॾहिं मां इहो फाइनलाइज़ कयां पियो त मूंखे हिकु ॿ ॻाल्हियूं क्लिक थियूं। मुंहिंजो क़ुर कमाल आहे, ऐं हदीस मुबारक बि आहे त हिन जा अजाइब खुटण वारा न आहिनि। जेके अलाह से असांखे नसीब करे थो, शुकुर कजे, जेके असां सम्झी सघूं था पिया। अल्हम्दुलिल्लाह। हीअ आहे त जॾहिं पढ़ंदासीं न 170, इन में ईंदो या अयूहन्नास, माना केरु? सभु माण्हू। ऐं जॾहिं हिते ईंदासीं न 171 ते, त ही या अयूहल किताब, ऐं अहल किताब मूं ख़ासि तौर ते केरु ज़िक्र थींदो आहे? यहूदी, ईसाई। नास ते जॾहिं ईंदो, आम माण्हू, हिकु लफ़्ज़ बि नास न चवंदा आहियूं, आख़िर जेका सूरत आहे क़ुर पाक जी, नास माना माण्हू।
या अयूं नास खे अलाह पाक छा थो चवे? ईमान आणियो अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। इहो कंहिंजे लाइ हुकुम आहे? सभिनी इंसाननि लाइ। आयत ॾिसंदासीं। उन खां पोइ हीउ जेको हुकुम आहे ईसाइन ऐं यहूदियुनि लाइ, हुनखे अलाह पाक छा थो चवे? दीन में वधाउ न कयो। ऐं अॻिते आयत ॾिसंदासीं छा थी चए पई इनशा ताला। रब यसर वला तु अस वतमिम बिल ख़ैर। मुंहिंजा रब आसानी कजांइ ऐं मुश्किल न कजांइ ऐं मामले जी पुॼाणी कजांइ बहितर नमूने इंशा ताला। इहे दुआऊं ॾाढियूं सुठियूं आहिनि। ॿियो, अल्लाह मनफ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़उना वज़िदना इल्मा। या अलाह फ़ाइदो ॾे असांखे उन शइ सां जेको तूं सेखारियो आहे असांखे, ऐं सेखार असांखे जेको फ़ाइदे वारो हुजे असां लाइ, ऐं वाधि कर असांजे इल्म में। ऐं इल्म में जो तव्हां ज़िक्र कयो था पिया, त सची ॻाल्हि इहा आहे त पोयनि ॾींहंनि में हिकिड़ियूं ॿ ॻाल्हियूं थियूं आहिनि जंहिंमें इहो महसूसु थियो त यार इल्मु अमल खां सवाइ त फ़ाइदे जो न आहे। इल्मु जेको असां सिखूं था अमल बे कजे त अलाह साईं असां सभिनी खे तौफ़ीक़ नसीब करे इनशा ताला। त अलाह पाक असांखे क़ुर मां फ़ाइदो नसीब करे ऐं क़ुर जे इल्म ते, हिदायत ते असांखे हलण जी तौफ़ीक़ नसीब करे। असां कोशिशि कंदा आहियूं ॿियनि खे क़ुर ते हलायूं। यार नेकी सिखो, हीअं कयो, हूअं कयो, ज़ुल्म न कयो, बेईमानी न कयो, बदमाशी न कयो। सॼे त उहो असां पाण खे न ॾिसंदा आहियूं, छो ॿियनि खे हिदायतूं कंदा आहियूं। सो अलाह सही हिननि गुज़िरियल ॾींहंनि में काफ़ी शयूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जो महसूसु थिए पियो त यार पाण केतिरो अमल कयो आहे, पाण केतिरो अमल कजे थो पियो। अलाह साईं असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। 163 खां 166 ताईं या 65 ताईं असां आयतूं या 66 ताईं पूरी करे चुका आहियूं। इन में थोरो असां बैकग्राउंड में हलंदासीं त अलाह पाक हिन में ज़िक्र कयो त वही असां नबी ॾे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही आई आहे, जीअं ॿियनि नबियुनि में बि वही आयूं आहिनि। ठीकु आहे। ऐं अलाह हुन ते पाण शायदि ई थो ॾे त अलाह पाक चए थो त बेशक वही कई असां तोॾां, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोॾां, माना छा केॾां? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं जीअं वही कई असां नूह ॾांहुं, हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं पैगम्बर ॿियनि ॾांहुं। ऐं उन खां पोइ बाद में जेका कई करे चुकिया गुज़िरियल ज़माने जी ॻाल्हि आहे। यानी उन खां बाद कंहिंखां बाद नूह अलैहिस्सलाम खां बाद असां ॿियनि पैगम्बर ॾे बि वही कई आहे। ठीकु आहे। उन खां पोइ वही कई असां इब्राहिम ॾांहुं। इब्राहिम छा आहे? अबुल अंबिया। ऐं इस्माइल ऐं इसहाक याकूब ऐं हुनजी औलाद ऐं ईसा ऐं अयूब ऐं यूनुस ऐं हारून ऐं सुलेमान ॾांहुं अलैहिस्सलाम असां ज़िक्र करे चुका आहियूं। इहे इन में हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि मां ऐड कई आहे, उहा तव्हांखे इनशाला ॾेखारींदुसि मां। हीअ बि असां ज़िक्र करे चुका हुआसीं त केरु नबियनि, केरु रसूलनि। रसूल नबी आहे जॾहिं त हर नबी रसूल न आहे। इहो असां ज़िक्र करे चुका आहियूं। ठीकु। उन खां अलावा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हीअ ॻाल्हि मां नंढी ऐड कई आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चवंदा आहिनि अबुल अंबिया। अबु माना पीउ, अबुल अंबिया आहे माना अंबिया जो पीउ। जो अची वियो मुदाफ़ मुदाफ़ इलैह। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत शीस अलैहिस्सलाम। शीस ईअं न थींदो, साद सां थींदो। हीअ ग़लति आहे, सीन सां न थींदो आहे। शीस अलैहिस्सलाम हज़रत इदरीस अलैहिस्सलाम हज़रत नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां हुया। इहे सभु उन्हनि खां पहिरियों आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां। हज़रत सालेह अलैहिस्सलाम ऐं हज़रत हूद अलैहिस्सलाम, इहे वरी ॿई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद में न आहिनि। इहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि हज़रत नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां। हज़रत सालेह ऐं हज़रत हूद अलैहिस्सलाम बि हज़रत नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां हुया। हाणे हज़रत लूत अलैहिस्सलाम जेको आहे उहो बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद में न हो, पर उनजो भाइटियो हुयो। अच्छा, वही असां सम्झोसीं त इशारो आहे, दिलि में का ॻाल्हि अचे या का ॻाल्हि मालूम थिए ॻुझे तरीक़े सां, चाहे ख़्वाब में हुजे, पैगाम चइजे, उहो ईंदो। वही मतलू हूंदी आहे जेको क़ुर पाक चइजे। वही ग़ैर मतलू आहे, इन जेके पढ़ी सघिजे उहा वही मतलू आहे, उहो क़ुर करीम आहे। ऐं वही ग़ैर मतलू आहे जेके असां पढ़ी कोन सघंदा आहियूं। असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाई जी हदीस कुदसी आहे, कलाम अलाह जो, ज़ुबान मुबारक असांजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी। इहा हदीस कुदसी 164 नंबर आयत ते हलियासीं असां त अलाह पाक चए थो पियो वो रसूलन, केतिरा ई पैगंबर
ही जेको असां चवंदा आहियूं न, ही नकीर आहे ऐं हिकिड़ो मारिफ़ा हूंदो आहे। नकीरा आम आहे, माना हिन जो मतिलबु कढंदासीं पैगम्बर त थींदो, रसूलनि हिन जो जमा आहे रसूल जो। ऐं केतिरा ई पैगम्बर क़द, हिते अलाह पाक चए थो तहक़ीक़ ॿुधायो असां उन्हनि जो किसो तव्हांखे ॿुधायोसीं कसस था। कसस सिधो लफ़्ज़ आहे सिंधी यार, किसो। ना माना असां, हुम माना हुननि खे, माना कसस ना हुम उन्हनि जो किसो। ऐं कंहिंजो किसो असां बयानु कयो, रसूल। उन्हनि जो किसो माना नबियनि जो किसो। रसूलनि, रसूल केतिरा ई पैगम्बर, तहक़ीक़ असां ॿुधायो उन्हनि जो किसो या उन्हनि जो अहवालु तोखे या तोते, अलाइक, अलाइक तोते, मिन क़ब्ल हिन खां अॻु, ॾिसो न, अॻु जेका आहे वरसुलनि, ऐं ॿिया घणा पैगम्बर या के ई लम नक़्सुसुम अलाइक, तोखे असां कोन ॿुधाया आहिनि किसा हुननि जा, माना क़ुर में न कया आहिनि। ठीकु आहे। हिकु को क़ब्ल आहे न, इहो हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ु आहे। पहिरीं ॻाल्हि त हिन में इहा ख़बर थी पए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पोइ रसूल को अचिणो कोन्हे, जंहिंजी अलाह पाक ज़िक्र कयो हुजे त भला हे पोइ रसूल ईंदो, उनजो तोखे हाणे ॾिसो ॿुधायूं था पिया, या अञा तोखे असां न ॿुधायो या नथा ॿुधाईंदासीं। न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि, हिन में क्लियर कट 164 नंबर सूरह निसा जी क़ब्ल, माना अहिड़ियूं घणियूं निशानियूं आहिनि क़ुर पाक में जंहिंमें ख़बर पए थी पई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पोइ ॿियो नबी अचिणो न आहे। जेको बि इहा दावा करे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां को पोइ नबी कहिड़े बि फार्म में आहे, उहो कूड़ो आहे, काफ़िर आहे। क़ब्ल हिकिड़ो उनखे चइबो आहे ज़र्फ़, अंग्रेज़ी में असां पढ़ियो आहे एडवर्ब। हाणे क़ब्ल, हिन में ज़र्फ़ जा ॿ क़िस्म थींदा आहिनि। क़ब्ल चइबो पहिरियों, बाद माना पोइ। इहे ॿई सिंधी लफ़्ज़ आहिनि, ॿई सिंधी लफ़्ज़ आहिनि, पर हिननि खे अरबी में जेको नालो ॾींदा आहियूं असां छा ॾींदा आहियूं, ज़र्फ़। असां सिंधी अंग्रेज़ी में पढ़ियो हूंदोसीं क्लास में, हुनखे एडवर्ब चइबो आहे। ठीकु आहे, इहो वर्ब खे डिफाइन कंदो आहे, टाइम ॿुधाईंदो या वक़्तु ॿुधाईंदो, अहिड़े नमूने सां। ठीकु आहे। हाणे इन में इहो इस्मी जो ई क़िस्म आहे। ठीकु, हिनखे एक्चुअली डिफाइन कंदा आहिनि, यानी हिकु एनवलप हुजे, उन टाइम फ्रेम में छा थो पियो थिए, या हिकिड़ो कंटेनर आहे उन में काफ़ी शयूं थियनि थियूं पयूं, इहो असां कॾहिं पोइ बाद में ॿुधाईंदासीं त हिन जी कहिड़ी अहमियत आहे। पर क़ब्ल ऐं बाद ज़र्फ़ चवंदा आहिनि इहे। ज़र्फ़ जॾहिं बि अचे माना उहो इस्म आहे, उहो ज़र्फ़ कोई फ़ियल न हूंदो आहे या कोई हर्फ़ न हूंदो आहे, इहो ख़बर हुजे। टे शयूं हूंदियूं आहिनि क़ुर पाक में, या इस्म हूंदो, या फ़ियल हूंदो, या हर्फ़ हूंदो। इहो ग्रामर न आहे, इहो ज़रूरी सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि, क़ुर पाक सिखण जूं ॻाल्हियूं आहिनि। ठीकु आहे। त क़ब्ल इस्मी आहे, ऐं इहो ज़मान जेको आहे मतिलबु ज़र्फ़ ज़मान चइजे, हिनखे टाइम ॿुधाईंदो। वकल्लम अलाह मूसा तकलीमा, ऐं कलाम कयो ॻाल्हायो अलाह पाक मूसा अलैहिस्सलाम सां। ऐं जीअं कलाम कजे बाक़ाइदे ॻाल्हाइण, यानी बाक़ाइदो हुन सां ॻाल्हाई, इहा पूरी कम्युनिकेशन कई, तॾहिं त असां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे छा चवंदा आहियूं, कलीमुल्लाह आहे, जंहिंजे अलाह सां कलाम थियल हुजे, कलीमुल्लाह। इहो हिकिड़े फ़इल मां निकितल आहे, कलम जो कलिम तकलीम आहे। हाणे आयत हले थी अॻिते 165, वरी आयो आहे रुसुलनि। हाणे असां नबी करीम अलाह पाक चए थो त असां तव्हांखे कुझु क़िसा ॿुधाया आहिनि, कुझु न ॿुधायो आहे। पर रसूल आहिनि केरु, आहिनि छा, छो मोकिलिया आहिनि? ॿ लफ़्ज़ करे, माना हिकिड़ी ॻाल्हि अलाह पाक जे कलाम जी न, अहिड़ो आहे जो मुख़्तसिर शइ में हर शइ घणियूं कवर थी वञनि। रुसुलनि, पैगम्बर छा आहिनि? मुबशिरीन व मुंज़िरीन, इन्हनि जो कमु फ़क़ति इहो हूंदो आहे नबियुनि जो, ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि। ऐं हिते लफ़्ज़ खे इस्तेमालु कंदा आहिनि खोड़ तर्जुमनि में, तव्हां ॾिसंदो डिॼारींदड़। मुंज़िर डिॼारींदड़ थींदो आहे, पर रसूलनि जे हिसाब सां इहो बहितर लफ़्ज़ आहे ख़बरदार कंदड़। छो जो नबी सगोरा डिॼारींदा आहिनि, भई आख़िरत मूं या ग़लति कम जे नतीजनि मूं डिॼारींदा आहिनि, पर छा आहे, डिॼारणु बि सिंधी लफ़्ज़ आहे, ख़बरदार करणु बि सिंधी लफ़्ज़ आहे। जेको बहितर फिट थिए उहो रखिजे न। त क़ुर पाक में नबियुनि जे लाइ ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि ऐं ख़बरदार कंदा आहिनि। ख़ुशख़बरी ॾींदा कंहिंखे, जेको उन्हनि खे मञींदो, जेको उन्हनि जी ॻाल्हियुनि ते हलंदो। छो जो हलणो कंहिंजी आहे, माना अलाह जे हुकुम ते हलणो आहे न। अलाह जेको हुकुम आहे उहो असांखे कहिड़ी ख़बर आहे? अलाह को असांखे त कोन अची ॿुधाए थो पियो त मुंहिंजो हीउ हुकुम आहे, मूंखे ख़्वाब में त कोन थो अचे, या कंहिं ॿिए खे त अचे पियो। कंहिंखे ख़्वाब में कोन ईंदो आहे, ऐं न ई ईंदो
अलाह जो हुकुम असांखे ख़बर किथां पवंदी आहे? रसूल खां। रसूल जेका शरीयत ते आणींदो आहे, हुकुम आणींदो आहे, पर हुनखे कंटिन्यू केरु कंदो आहे? उहो रसूल जेकॾहिं अलाह खे प्यारो थी वियो त वरी नबी हुनखे हुनजे पुठियां नबी सगोरा ईंदा आहिनि, उहे साॻियूं शयूं ॿुधाईंदा आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त उहे मुबशिरीन आहिनि, मुंज़रीन आहिनि, ख़बरदार कंदड़ आहिनि। ऐं उहे छाजे लाइ था अचनि? अलाह इन लाइ त तीअं माण्हुनि जो अलाह ते को बि इल्ज़ाम या हुजत रसूलनि जे अचण खां पोइ न रहे। माना मक़सदु आहे त इंसानु क़यामत में बि बहस कंदो अलाह पाक सां, त मूंखे त ॿुधाए, ख़बर के ॿुधाई ई कोन। अलाह पाक क़ुर पाक में चयो आहे त तेसि ताईं कंहिं क़ौम खे तबाह न कंदो आहे जंहिंमें हुजत क़ाइमु न करे छॾे। अॻे जेके बि क़ौमूं तबाह थियूं आहिनि उन्हनि में रसूल आयो आहे, उनखे ख़बरदार कयो अथई, बाक़ाइदे उन्हनि खे ॿुधायो अथई। इन ईअं न त बसि ख़बर ई न पई जेको आहे भई ॿ माण्हू गुनाह कयो, बसि अलाह पाक अज़ाब मोकिले छॾियो, कंहिं ॿुधायो ई कोन हुनखे त मां केॾी ग़लती थो कयां। न, साईं हिकिड़ो सवाल हिते, अजीब वजह साईं। साईं में 163 में जेके नाला आया आहिनि, जी जी। नो, इब्राहिम, इस्माइल, इसहाक, अयूब, ईसा ऐं यूनुस ऐं हारून ऐं सुलेमान ऐं दाऊद, इहे सभु रसूल हुया छा? न साईं, उहो तव्हां ॾिसी आया आहियो न हिन में, के न रसूल न आहिनि, इहे, के नबी आहिनि। हे ॾिसो हिते, न न हिन हिननि स्लाइड, में, हा इन्हनि मां ॾिसो तव्हां चेक कयो, इहे सभु रसूल त कोन हुया? न सभु रसूल न आहिनि साईं। केरु हुयो हिननि मां न बग़ैर रसूल? इस्माइल अलैहिस्सलाम रसूल हो, इसहाक अलैहिस्सलाम जी ख़बर न आहे, बि याकूब रसूल हो, अलैहिस्सलाम या इहो, इहे बि रसूल हुया? इहे बि इनखे रसूल चेक हुया? कबो। हा, वल असबात जेका वल असबात मूं के नबी हूंदा, थी सघे थो हा को रसूल हुजनि, हा अलाह अलामा। अस्पात में, हा हा हा, अस्पात जनरल हुआ, बाक़ी जनरल ईसा, आहे। अयूब, अयूब यूनुस। अलैहिस्सलाम नबी हो साईं, रसूल न हुयो। हारून अच्छा, अलैहिस्सलाम नबी हुयो। सुलेमान अलैहिस्सलाम नबी हुयो। दाऊद अलैहिस्सलाम नबी हुयो। करेक्ट करेक्ट। हा, ठीकु आहे न साईं। इन्हनि जी शरीयत जेको आहे मूसा अलैहिस्सलाम जी हलंदी पई अचे। सो अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त असां जॾहिं ॾिठोसीं इहो आहे त असांखे ख़बर कहिड़ी पई त भई रसूल केतिरा आहिनि, नबी केतिरा आहिनि। असां चवंदा आहियूं त नबी आहिनि 1,24,000, रसूल घणा आहिनि? 313। 13। इहो असांखे किथां ख़बर पई? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे। हदीस उन खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त उनजो जवाबु आयो त 313, या किन किन लिखियो आहे 315, कंहिंजे ॿुधण में कंहिंखे यादि न रहियो, पोइ 315 चयो अथई, पर घणे क़दुरु 313 आहे। ऐं 1,24,000 नबी सॻोरा आहिनि। 166, इहो त असांजी 165 पूरी थी वई अलहमदिल्ला, हेसि ताईं असां पढ़ी चुका हुआसीं। 166 ते जेकॾहिं असां चऊं था पिया त अलाह पाक ॻाल्हि अॻिते वधाए थो आयत में, लाकिन लाकिनिल्लाह, लाकिन जो लफ़्ज़ माना छा थींदी सिंधी में? लेकिन करियो। लेकिन, पर, सिंपल, सिंपल लफ़्ज़ आहे लाकिन। अॻिते अरबी जो इहो लफ़्ज़ जेकॾहिं तव्हां इहो सम्झी वञो, लाकिन माना लेकिन, हीउ जेको ईंदो आहे न अर्तुग़रुल, उन में तव्हां ॾिसो त जेको आहे पाण में जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि, भले उर्दू तर्जुमो थियल हो, पर उहो चवंदो लाकिन लाकिन लाकिन। अरबी में ॿुधो न, लाकिन चवंदा, त लाकिन माना लेकिन। सिंधी लफ़्ज़ माना जेकॾहिं हिकिड़ो 50 दफ़ा जेकॾहिं इहो इस्तेमालु थियो आहे लाकिन, त माना 50 अखर त तव्हांखे अरबी जा असांखे अची विया न। ॿियो छा खपे? क़ुर पाक में तक़रीबन घणा लफ़्ज़ आहिनि? कंहिंखे यादि आहे? 6000, 78,000। 68,000। 6,000 खां आयतूं आहिनि, बिल्कुलु तव्हां सही था चओ, 6,000 खां मथे आयतूं आहिनि, 6,600 खनि आयतूं आहिनि। ऐं 78 या 78,000 तक़रीबन लफ़्ज़ आहिनि। 80,000 खणो राउंड फिगर, 80,000 मां खोड़ अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, तव्हां यकीन कंदव 20,000 त सिंधी लफ़्ज़ हूंदा जेका असांखे ख़बर कोन्हे का, लाकिन खे ख़बर ई न त सिंधी आहे। बहरहाल आयात ते हलूं था 166, ऐं तिलावत असां ॿुधंदासीं इनशा ताला 170 ऐं 71 जी, पर हिनखे चलो पूरो कयूं। लाकिनिल्लाह, लेकिन अल्लाह, यशहदु बिमा अंज़ल इलैक, कजॾहिं बि ॾिसो त छा थींदो मतिलबु? तव्हां। तो ॾे, तो, तो सिंगल, कुम थींदो तव्हां, का माना तूं इलाही कमाना तो ॾे। हाणे पर अलाह शायदि ई थो ॾे उन जी जेको हुन नाज़िल कयो तो ॾांहुं, के छा जी तो ॾांहुं नाज़िल, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे छा नाज़िल थियो? क़ुर। अलाह पाक चए थो उन जी शायदि ई तो ॾे त रसूल बि आया, वरी जेको तो ॾांहुं आयो, माना रसूलनि जी ॻाल्हि त करे चुको अलाह, पर शायदि ई तो ॾे जेको तो ॾे नाज़िल कयो अथसि क़ुर पाक जी, त क़ुर में जेको आहे हक़ आहे। शायदि ई अलाह जी जॾहिं अची वई त पोइ बाक़ी छा खपे?
इन करे हाणे जेको किताबु आहे इहो चेंज थी नथो सघे। हीअ जेके क्लेम था कनि न साईं, ॿकरियूं खाई वयूं, हे सिपारो हो सिपारो, मां नालो कोन खणा, बल्कि हिन में को हर्ज कोन्हे, त भले ॾिसो किताबनि में, शीयनि जे किताबनि में साईं हज़रत उमर अलैहिस्सलाम जी अलाए के बबकर रज़ियल्लाहु ताला जी ॿकरी जेका को सिपारा खाई वई, बाबा चओ त उन ॾे हूंदासीं त ॿकरी छा चूंडे चूंडे सिपारा शीयनि जा खाई वई छा? ऐं मां उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि मूंखे कुदरत सम्झ में आई, त वल्लाही मां तव्हांखे सही थो ॿुधायां, मां हिकु टॉपिक ते ई था अचूं, टॉपिक ऐं हटूं कोन था इहो। पहिरियों ख़लीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु, ॿियो हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु, टियों हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु, हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु काऊं ख़लीफ़ो आहे? चोथों ख़लीफ़ो आहे। अला जेकॾहिं हज़रत उमर साईं जी ॿकरी सिपारो खाई वई, खणी अधु क़ुर खाई वई, या शीयनि जे मुताबिक़ जेको लिखियलु हुयो सॼो खाई वई, पोइ हज़रत उमर खां पोइ हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हु, त हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु घटि त कोन हुया हैसियत में, चवनि न हज़रत उस्मान गनी ताला खे हज़रत उमर साईं जन खे हिकिड़ी नंढड़ी माई जेको आहे मस्जिद में बीह हज़रत उमर साईं जन खां सुवाल करे सघे थी पई त तोखे ॿ हिसे में ॿ कपिड़ा किथां आया, जॾहिं त तोखे हिकिड़ो कपिड़ो हुजणु खपे, सभिनी खे हिकु हिकु मिलियो आहे, तो तोखे ॿ कपिड़ा किथां आया? ख़लीफ़ो आहे। हज़रत अली साईं सुवाल कनि त इहो क़ुर खे पूरो कयो, या न थियो उन ज़माने में हज़रत उमर साईं सख़्तु हुयो, हज़रत उस्मान गनी रज़ी ताला अन्हु, ऐं जॾहिं फलो उहे बि न मञियो उन्हनि, पाण आया, पाण साॻियो क़ुर पढ़ियो अथऊं, एडिट त न कयूं हुन में। इन करे इंसान खे थोरो दिमाग़ु खोलणु खपे। ऐं अलाह पाक ॿी ॻाल्हि इहा त माना इहो अलाह पाक ते वॾो इल्ज़ाम आहे। अलाह पाक चए थो मां हुनजी पाण हिफ़ाज़त कंदुसि, सभिनी खे ख़बर आहे, सूरत दर में आहे त इहा माना अलाह पोइ हिफ़ाज़त न करे सघियो क़ुर पाक जी? ईअं न आहे। अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थो हिकिड़ो अखर वल्लाही जेकॾहिं हिकिड़ो अखर चेंज कजे त वॾी हिकिड़ो माना हिकिड़ो क़ुर पाक जो तव्हां ॾिसंदो त हुन में केॾी वॾी लफ़्ज़ में बदिलजी थो वञे, ऐं फ़सादनि जे लाइ सपोर्ट थी वञे उहा। अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थो कहिड़ो आहे। त अलाह पाक हिते चए थो न आयत में त पर अलाह शाहिदी थो ॾे, माना अलाह कीअं हिन जी हिफ़ाज़त कई आहे। तव्हां तरावीह में ॾिसो, तव्हां जुमे जी निमाज़ में ॾिसो, कंहिं ॿी निमाज़ में ॾिसो, को बि तव्हांजो इमाम पढ़े ला की निल्लाह की ला की नल्लाह चवंदो त हिकदमि को न को को न को अची जवाबु चवंदुसि। मूंखे त यादि कोन हूंदी, पर कंहिं निकिरो चयो न न न न न इहो अल्लाह की निल्लाह यशहदु के युशहदु पढ़ी वेंदो, यशहदु या अहिड़ो कोई बि करे वेंदो, बिमा खे बमा पढ़ंदो, हिकदमि ज़ेर ज़बर जी लफ़्ज़ त परे रहियो। क़ुर पाक जी आहे त पोइ ॿकरी खाईंदी मुमकिन आहे। बहरहाल हलूं था अॻिते, त अलाह शायदि थो ॾिए हुनजी जेको न नाज़िल कयो आहे तोॾां, ऐं हीअ जेको टुकड़ो आयत जो इहो कमाल आहे। नाज़िल कयईं उनखे अंज़ल हुन माना कहिड़ो? हुन माना छा? अंज़ल हू माना छा? काॾे वेंदो ही? उन ॾे रसूल करीम ना अंज़ल नाज़िल कयईं, लाकिन लाहो यशहदु बिमा अंज़ल इलैक, तो ते नाज़िल कयईं। उहो छा आहे? नाज़िल छा थियो आहे रबी करीम ते? क़ुरान ॿियनि क़ुरान। ॿियनि पोइ अंज़ल हू नाज़िल कयईं उन खे, माना उन क़ुरान खे। ही क़ुरान ॾे वेंदो अंज़ल हू, जो नाज़िल जेको थियो आहे न, नबी सॻोरो मबूस थींदो आहे, नाज़िल न थींदो आहे, मबूस कबो आहे हुनखे। ही लथो आहे क़ुर पाक। त अंज़ल हू बि इल्मी ही हाणे काॾे वेंदो? कयो छा आहे? लाकिन अलाह लाथो आहे ही के इल्मी ही कंहिंजे इल्म सां? अल्लाह जे इल्म अलाह जे इल्म सां, माना पंहिंजे इल्म सां लाथो अथई। अलाह जे इल्म सां क़ुर लथल आहे, उनजी शायदी थो ॾिए अलाह पाक। वल मलाइकत यशहदून, ऐं मलाइक बि उनजी शायदी था ॾियनि। अलाह पाक जी शायदी अची वई त मलाइकनि जी शायदी जी ज़रूरत कोन्हे का। पर क़ुर पाक में तव्हां ॾिसंदो मोटिवेशन लाइ या का बि ॻाल्हि, ऐं अॻिते 170 में इहा ॻाल्हि वरी ईंदी। कमाल थियो, अॼु मां हुन मां वॾो सबक़ु मिलियो, ऐं इहो असां ॿुधो अॻु में बि आहे, पर हिकिड़ी बार बार जॾहिं मिले थी का ॻाल्हि त सम्झ में अचे थी। अलाह पाक जेका बि ॻाल्हि करे थो हुनजो दलील थो ॾिए, ऐं काफ़रनि खे बि चए थो हा तू बुरहानकुम,
खणी अचो पंहिंजो जेको आहे, या हुन जेको दलील तव्हां वटि आहे जेका तव्हां ॻाल्हि कयो था। कमाल आहे। क़ुर जो कलाम आहे, नबी करीम सां ज़बानी आहे, पर अलाह पाक ईअं नथो बसि त ईमान आणियो, छो जो मां अलाह आहियां, बसि ईमान आणियो। तव्हांखे रसूल चए थो ईमान आणियो बसि। न, रसूल आगे बि आया आहिनि, हाणे बि अचनि था, हिदायत खणी आया आहिनि, मुबशिर आहिनि, मुंज़िरीन आहिनि। इन करे ईमान आणियो। अच्छा, तव्हां अञा हिन जो वरी अॻिते ॾिसंदो, बाक़ाइदा तव्हांखे हिन जो मिसाल मिलंदो हिते इनशाला। हिते अलाह पाक ॻाल्हि कई त अलाह शायदि ई थो ॾे हुनजी जेको हुन नाज़िल कयो आहे तोॾां, हुन नाज़िल कयो आहे, माना अलाह नाज़िल कयो आहे तोॾां, ऐं नाज़िल कई हुनखे पंहिंजे इल्म सां। क़ुर अलाह जो इल्मु आहे इहो। ऐं मलाइक बि हुनजी शादी ॾियनि था पिया। तॾहिं त कलामुल्लाह चवंदा आहिनि न, अलाह जो कलाम आहे, वक़फ़ा बिल्लाह शायदि काफ़ी आहे अलाह शायदि। पर शायदि जी मलाइकनि जी बि आहे खणी, पर मलाइकनि जी शायदि न हुजे बि को फ़र्क़ु कोन थो पए। वक़फ़ा बिल्लाह शहीद आहे, शायदि ई काफ़ी आहे कंहिंजी, अलाह जी। सुभान अलाह। अलाह छा हीअ आयतूं जेके न 167, 68, 69, इनखे गॾे न पढ़िबो न, त तव्हां मज़े जी ॻाल्हि ॾिसंदो, तव्हां छड़ो 169 पढ़ो न, माना ई ग़लति निकिरंदी पई। 168 खे गॾे पढ़ंदो 169 सां न, त पोइ सम्झ में ईंदो यार वाक़ई ॻाल्हि सही आहे। हीअ टे आयतूं गॾे पढ़णियूं आहिनि। ऐं माण्हू कंदा छा आहिनि, हिकिड़ी नंढड़ी कहाणी छॾींदा, ॿिए जो कॉन्सेप्ट ख़बर ई न पवंदी, पोइ उतो पिया मतिलबु कढंदा। जिन कुफुर कयो, झलियो माण्हुनि खे अलाह जी वाट खां, ऐं जिन ज़ुल्म कयो, इहो उनजो नतीजो छा निकिरंदो? पहिरीं ॻाल्हि इहा कंदो हिते, त जेके कुफुर था कनि, जेके झलीनि था माण्हुनि खे अलाह जी वाट खां, हिकिड़ो कुफुर कंदा उहो पाण ज़ाती तौर ते। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके मुबलिग हुजनि, जेके तबलीगूं कंदा हुजनि, या जेके ॾाढा हुजनि, अलाह जे राह को कंहिंखे झलीनि उहे, ऐं जेके ज़ुल्म कनि टे, उहे। अलाह पाक आयत में ही टे आयत वरी पढ़ी, अलाह पाक चए थो इन लज़ीन कफ़रू व सद्दू, बेशक उहे जिन इनकार कयो ऐं झलियो, सद माना झलणु, सद्दू अन सबील लाइ, कंहिं कहिड़ी शइ खां झलियूं? बुराई खां, अल्लाह जे रस्ते खां। अलाह जे रस्ते खां। कद दल्लू दलालन बईदा, यकीनन उहे थिया गुमराह, माना उहे गुमराह पाण ॿियनि खे त झलीनि था न, जिन खे अलाह जे रस्ते खां, माना उहे त अलाह जे रस्ते ते अचणु चाहिनि था न, उहे त गुमराह न थींदा न। जिन झलियो उहे थिया गुमराह, दलालनि गुमराह, बईदा परे वारी गुमराही, माना उहे इंतिहाई वॾा गुमराह जेके कंहिंखे चङाई कोन झलनि था अलाह जी वाट खां। इहे यहूदी कंदा इहे, हे नतीजो आहे। यकीननि झलियऊं त पोइ यकीननि थिया गुमराह उहे। अॻिते हलूं त पिया, इन लज़ीन कफ़रू व ज़लमू, हिते छा आयो? ॾिसो, कफ़रू इनकार सां गॾु छा आयो? सद्दू, झलियऊं वाट अलाह जी खां। 167 नंबर आयत। 168 वरी चवे छा थी? इन लज़ीन कफ़रू व ज़लमू, बेशक उहे माण्हू जिन इनकार कयो ऐं ज़ुल्म कयो। हाणे माना अलाह जी वाट खां झलणु हिकिड़ी ॻाल्हि आहे, ऐं ज़लम ज़ुल्म करणु वरी माना का ॿी एक्सप्लेनेशन आहे। त पोइ लम यकुनिल्लाह, तो न आहे अलाह जो छा थिए, ले चइबो आहे हिनखे, लामे तलील हूंदा, हीअ ल माना रीज़न ॿुधाईंदी आहे, लियग़फिर लहुम, जो हू बख़्शे उन्हनि खे। माना ॾिसो, क़ुर पाक खे ईअं सम्झण जी कोशिशि कबी, कफ़रू हिते बि आहे त कफ़रू हुते बि आहे, पर हिते सद्दू आहे जेको कुफुर कंदो, माना इनकार कंदो अलाह जो, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, अलाह जे किताब जो, ऐं झलींदो ॿियनि खे हिदायत खां, उहो वॾी गुमराही में आहे। ठीकु, पर जेकॾहिं कंहिं इनकार कयो ऐं ज़ुल्म कयईं, ज़ुल्म में घणी ॻाल्हियूं अची थियूं वञनि। ऐं हक़ खां रोके, उहो हक़ कान रोकी पहिरियों अची वियो, हक़ कान रोकण बि ज़ुल्म चई सघिजे थो पियो, ज़ुल्म में घणी ॻाल्हियूं अची वेंदियूं। हुन में हिकिड़ी महदूद ॻाल्हि हुई, छड़ो माण्हुनि खे रोके पियो अलाह जी वाट खां। ठीकु, ऐं हिन में ज़ुल्म में घणी ॻाल्हियूं अची वेंदियूं। ज़ुल्म कयईं या ज़ुल्म कयऊं, उहे माण्हू जिन ज़ुल्म कयो। लम यकुन अलाह, हाणे अलाह पाक छा थो ॿुधाए त अलाह अहिड़ो न आहे
कहिड़ो न आहे न में लियगफिर लहुम, जो हू बख़्शे उन्हनि खे, माना कुफुर कंदा ऐं ज़ुल्म कंदा त पोइ उनखे अलाह न बख़्शे। ज़ुल्म में इहो बि अची थो वञे, कुफर में त इनकार अची थो वञे त ज़ुल्म में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जेके दुश्मनी रखी, हिकिड़ा काफ़िर हुया जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां दुश्मनी रखी, हिकिड़ा काफ़िर अहिड़ा थिया जिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां दुश्मनी रखी। लियगफिर लहुम, अहिड़ो अलाह न आहे जो उन्हनि खे बख़्शे, वला लियहदियहुम तरीक़ा, ऐं न की अहिड़ो आहे जो उन्हनि खे हिदायत ॾे सही वाट ते। तव्हां नेक्स्ट आयत ईंदी न, उन में तव्हांखे ख़बर पवंदी त अलाह पाक ज़ुल्म जी कहिड़ी ॻाल्हि थो करे। हिकिड़ी अञा वॾी ॻाल्हि आहे, ज़ुल्म इहो बि अलाह ज़िक्र करे आयो जेको पहिरियों हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम पंहिंजे रसूल खे चयो त असांखे अलाह ज़ाहिर ॾेखार, इहो ज़ुल्म आहे। ठीकु आहे, इनकार त पहिरीं जाइ ते आहे, इहो ज़ुल्म हुयो। अलाह खे न मञो हिकिड़ी ॻाल्हि आहे, हाणे अलाह खे मञो त खणी कुफुर कोन्हे, पर छो ज़ुल्म कयो त अलाह ॾेखार असांखे। इहो बि ज़ुल्म हुजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिन खे चवनि पिया त उनखां अॾा सोॾा सुवाल कनि पिया त असांखे क़ुर सिधो सम्झो लहे, इहो ज़ुल्म आहे। ऐं ॿियो ज़ुल्म आहे, अलाह जी ज़ात ते ज़ुल्म कयो अथऊं। कहिड़ो? वक़्तु ईंदो उहो बि ज़ुल्म आहे। अलाह पोइ उन्हनि खे न बख़्शींदो कयो जिन अलाह सां शरीक ठारायो। हज़रत ईसा शरीक ठाराए पोइ चाहे हज़रत ईसाइन ठारायो शरीक हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे, या यहूदीन ठारायो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे, इहो ज़ुल्म आहे। पोइ अलाह अहिड़ो न आहे जो उन्हनि खे सिधो रस्तो ॾेखारे, इहे एॾा ज़ुल्म आहे, इहो एॾो वॾो ज़ुल्म जो उन्हनि खे हिदायत जो रस्तो ॾेखारे या उन्हनि खे मग़फ़िरत करे। पर ॿिया जेके बि आहिनि ईमान वारा, उन्हनि जूं ग़लतियूं आहिनि, अलाह से माफ़ु करे सघे थो पियो। शिरक अलाह क़ुर पाक में असां सम्झी विया त शिरक अलाह पाक माफ़ु न कंदो। माना तव्हां शिरक था कयो त हिकिड़े माण्हू जी जीअं असां फॉर एग्ज़ाम्पल, भई तव्हां कंहिं माण्हू अलाह पाक जी हैसियत जो इनकार थी वियो न। अलाह पाक खे जेका ताक़त आहे, अलाह पाक जेको इबादत जे लाइक़ु आहे, अलाह पाक चङे ऐं बुरे जो मालिक आहे, अमल असांजा पंहिंजा आहिनि। अलाह पाक असांखे क़यामत में थारे सुवाल जवाब कंदो। पर असां कंहिं ॿिए खे अलाह जहिड़ो ई ठाहियूं ताक़त वारो, पोइ अलाह पाक चवंदो जॾहिं तव्हां अहिड़ो ज़ुल्म था कयो त पोइ भले पोइ मां तव्हांखे कोन थो बख़्शे सघां। पोइ सिधो तरीक़ो तव्हांखे कोन मिलंदो। सिधो तरीक़ो वठो, अलाह हिकु आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रसूल आहे, किताब सभु जेके आहिनि जेके अलाह पाक जा, हुननि ते बि ईमान आहे। हा, पोइ तव्हां ग़लती थियनि थियूं पयूं नंढियूं वॾियूं, अलाह माफ़ु कंदो। हीअ क़ुर पाक जी आयत आहे बल्कि इहा सिधी सही। ऐं हीअ तमामु ॾाढी ख़तरनाक इन जी माना आहे न। पोइ अलाह माना हिदायत बि न ॾींदो, मफ़रत बि न कंदो, त हिदायत जो रस्तो बि न ॾींदो हुनखे, छो जो इहो वॾो ज़ुल्म करे चुका उहे। ॼाणी वणी हिकिड़े में इहो हक़ीक़त में इहे ॼाणी वणी ज़िद खां इहे इनकार कंदा हुआ, साड़ खां ज़िद खां। ठीकु आहे। ऐं हीउ जेको लाम आहे न, वा ला लियादी हिम, हीउ न लाम न आहे, पर मां तव्हांखे हिकु ॿुधायां त हीउ जेको लियादी आहे न, हिन लाम जी जेकॾहिं आहे त क़ुर पाक ॻाल्हि था कयूं, लियगफिर लियादी लि छो आयो आहे हिननि में, इनखे लामुल जू चवंदा आहिनि। पर माना इहो ईअं आहे, अंग्रेजी में चइजे अनथिंकबल। असां चवंदा न कंहिं ॻाल्हि में अदा हिन जी ॻाल्हि ई न कर, इहो मुमकिन न आहे, इहो इहो थी नथो सघे। अलाह पाक ईअं थो चवे, इहो थी नथो सघे। अलाह पाक अहिड़ो न आहे जो ईअं हुनखे वरी माफ़ु बि करे छॾे, हुननि खे वरी सिधे रस्ते ते बि ॾेई छॾे, वरी जेको ज़ुल्म था कनि था अलाह सां शिरक बि कंदा त नो, ईअं न थींदो। ईअं क़ुर पाक जी क़ुर जी आयत ईअं आहे। वरी अॻिते छा थो चए अलाह पाक 169 नंबर आयत में, इलाह, कमाल आहे, हिते आयत पूरी न थी, माना मक़सदु पूरो न थियो आहे, अञा हले थी 69। इलाह सवाइ इन ॻाल्हि जे, अलाह सिर्फ़ु इहो करे सघे थो पियो उन्हनि लाइ जो रस्तो उन्हनि खे ॾेखारे। तरीक़ माना थींदो आहे रस्तो, सबील बि रस्तो थींदो आहे, तरीक़ो असां न तरीक़ो हुनजो कहिड़ो आहे, माना रस्तो कहिड़ो आहे हुनजो तरीक़ो, माना इहो मेथड रस्ती तरीक़ो उन्हनि खे ॾेखारे वाट कहिड़ी, जहन्नम जी। कहिड़ो? ख़ालिद नफ़ी आहे अबद, अलाह अकबर, उहे हमेशह रहना उन में सदाईं लाइ। अलाह अकबर जल शान। कीअं क्लियर थियनि ॻाल्हियूं आख़िर क़ुर पाक में। ॿियो कान वरी हीअ जेका आहे न, हीअ टुकड़ो
हिन ई आयत जो टुकड़ो आहे हीअ कुंबड़ी अची वञे जिस्म में, हिकिड़ी त इहा ॻाल्हि आहे त हुनखे रस्तो नथो मिले, सवाइ हिन जो रस्तो मिलंदो जहनम जो, जिते सदाईं बि रहंदा, उहो हमेशह लाइ आहे। वरी उन खां अॻिते अलाह पाक चए थो पियो, पर हाणे इहो त माण्हू चवंदासीं सभिनी खे अलाह साईं जहन में मोकिलींदो। यार त ख़ुदा जो को ख़ौफ़ कयो, तव्हां ई मुस्लमान चङा थी वियो, बसि तव्हां ई चङा आहियो, ॿिया सभु हिकु अरबे माण्हू आहिनि, इहे सभु जहनमी आहिनि। यार हेॾो चङा कम था कनि, हेॾा सारा ख़ैर जा कम था हुननि जा आहे था कनि। दादा क़ुर पाक जेको चए थो असां उहो था तर्जुमो कयूं, उहो था ॾिसूं कयूं, कंहिंजो पंजे हथों कोई नथो ठाहे। इहो अलाह पाक उन जो जवाबु हे ॾिनो आहे, वकान ज़ालिक अलाह यसीर आहे, ऐं आहे अलाह ते इहो सहंजो। अलाह अलाह इहो को ॾुखियो कोन्हे त हुननि खे जेको शिरक हुन सां करे, जेको हुन सां हुनखे कंहिंजो हुनखे कंहिंजो पुटु ॾेई छॾे अलाह पाक खे, त अलाह पाक जो पुटु आहे, अलाह पाक जी ताक़त कंहिं ॿिए खे ॾेई छॾे, त पोइ अलाह खे ॾुखियो कोन्हे त हुननि खे जहन में विझे। मतां ईअं सम्झ में अचो त अलाह पाक ॾुखियो आहे, कंहिंखे कीअं विझंदो? अलाह पाक माउ खे माण्हू प्यारो आहे, अलाह पाक खे मख़लूक पंहिंजी प्यारी कोन्हे? अलाह पाक खे मख़लूक पंहिंजी प्यारी आहे, पर हिते सभु टेस्ट आहे। जेको टेस्ट में फेल थींदो, टेस्ट में नंबर ईंदा आहिनि न, हिकिड़नि जा अलाह पाक चए थो हबीतत अमालहुम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आवाज़ खां तव्हां वॾो आवाज़ कंदव, इहो बि ज़ुल्म चइबो न। माना छा थींदो? तव्हांजा अमाल ख़तमु थी वेंदा, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। ख़बर त कंहिंखे पवंदी आहे त अमाल केतिरा लिखिया पिया आहिनि, पर असाबनि जा अमाल छा हुया छा न हुया, अलाह पाक उन्हनि खे थो चए। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वटि वियो त पंहिंजो आवाज़ु वॾो न कयो, कहिड़ो गुनाह थींदो हुन सां? अमल ख़तमु। अमल हुननि जा हुया कहिड़ा? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक मां का ॻाल्हि निकिरंदी कोन हुई, उहो अमल थी वेंदो हुयो। सूरत जे लाइ इंतज़ारु कंदा त क़ुर पाक जी का नई अलाह जो हुकुम आयो आहे छा, उनखे सिखण जी कोशिशि कंदा हुआ, अमल कंदा हुआ। शराब जी हुरमत जो जॾहिं आयो त किताबनि में लिखियलु आहे त माण्हू जे शराब, असां बि सॻो ख़बर पई त आयत लथी आहे शराब ते, महफ़िल हले थी पई, माण्हू पीअनि था पिया, ऐं जो हा शराब हराम थी वियो, अलाह पाक हराम करे छॾियो। ही टे ढुक पिया आहिनि हिते। असां त चऊं यार हीउ ॾाढो चांहि जी फल हूंदी आहे त मज़े जी ॾाढी आहे, टे ढुक पीआं त आईंदा न पीअंदा, हराम थियो त छॾीसीं था। नो, अलाह जो हुकुम हराम, खटम ख़तम। उहो जेको ज़बान में ढुक वयल हो आख़िरी थी वियो। उन वक़्तु अहिड़नि माण्हुनि जा, अहिड़नि सॻोरनि माण्हुनि जा अमाल चट थी वेंदा, जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आवाज़ वॾो थियो। अलाह अकबर। इन करे दुआ घुरबी आहे, अल्लाहुम ला जअलना मिनहुम, हे जारुन मजरूर आहे, ठीकु आहे। हे अलाह न कजांइ असांखे उन्हनि मझां, अहिड़ो गुमराह न कजांइ असांखे। आयत 170 आहे, उन में ॻाल्हि ईंदी ए इंसान हो। हाणे मां तव्हां चयुमि न ॿुधायो ए इंसान हो, इंसान लाइ छा ज़िक्र थींदो? अलाह पाक चए थो पियो चङो आहे अव्हां लाइ, त माना अव्हां लाइ सुठो आहे। हाणे ॾिसो न, अलाह पाक हुकुम न कयो आहे त तव्हां हीअ शइ करे छॾियो इंसानो, अलाह पाक ॿुधाए थो त हिन में कहिड़ी तव्हांजी बहितरी आहे। छा में बहितरी आहे? ईमान आणियो। भला जे नथा आणियो त पोइ छा? उहो अलाह पाक ॿुधाए थो पियो। ॾिसो कहिड़ो अजीब तरीक़ो आहे क़ुर पाक जो। ए इंसान हो, सॼे इंसान खे। हाणे जेकॾहिं असां हिते ही कहिड़ी आहे हीअ, साईं साईं तिलावत करे थी वञे जेकॾहिं, न हीअ हुतां आहे, हा 71 वारी पढ़ो त पोइ गॾिजी तर्जुमो कयूं था सॼी इनशा। أعوذ بالله من الشيطان الرجيم يا أهل الكتاب لا تغلوا في دينكم ولا تقولوا على الله إلا الحق إنما المسيح عيسى ابن مريم رسول الله وكلمته ألقاها إلى مريم وروح منه فآمنوا بالله ورسله ولا تقولوا ثلاثة انتهوا خيرا لكم إنما الله إله واحد سبحانه أن يكون له ولد له ما في السماوات وما في الأرض وكفى بالله وكيلا صدق الله العظيم. माशा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।
हाणे थोरो 70 खे हिकिड़ो टच कयूं था, पोइ 71 ते चऊं था इनशा। हिन में जेको ॾिठोसीं, ए इंसान हो या युवनास, ठीकु, ए माण्हू, तहक़ीक़ आयो तव्हां वटि ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जाअकुम रसूल, ही रसूल तव्हां वटि आयो आहे छा सां? बिल हक़, किथां? मिर रबिकुम। साईं तव्हां थोरो तव्हां हिते नोट कयो त ही ॾिसो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि आई आहे त जा आयो आहे, जा माना आयो आहे तव्हां वटि, नज़ल हुयो क़ुर पाक लाइ, रसूल पाक लाइ जॾहिं ॻाल्हि आई आहे त जा करेक्ट। आयो, आयो तव्हां वटि, ठीकु आहे न साईं। बेशक। त बिल हक़, हक़ सां आयो आहे, हक़ में ॻाल्हियूं थी वञनि त हू जेको चवे थो बि हक़ आहे, ऐं जेको क़ुर पाक अथसि उहो बि हक़ आहे, क़ुर पाक सां गॾु आयो आहे, छो जो क़ुर पाक कंहिंजे इल्मु लाइ जे अलाह जो इल्मु आहे न, अलाह सां हुन सां मोकिलियो आहे, हुनखे क़ुर खे मोकिलियो अथई, त उहो ई ज़िक्र आहे त बिल हक़, हक़ सां, उहो क़ुर हक़ आहे, मिन रबिकुम, अलाह जे तरफ़ां, ठीकु। तव्हांजे, तव्हां मिन रबिकुम, हाणे ही नास जेको आहे न, उन्हनि सभिनी खे डायरेक्टली ख़िताबु आहे, डायरेक्टली ख़िताबु आहे, मिन रबिकुम, तव्हां ए इंसानो, तव्हांजो रब आहे, उन वटऊं जेको रसूल आहे तव्हांजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे तव्हां वटि हक़ सां, उहो हक़ु आहे तव्हांजे रब वटऊं, माना क़ुर। फ़आमिनू, इन करे ईमान आणियो हिन रसूल ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ैर लकुम, इहो तव्हां लाइ भलो आहे, कमाल न आहे। आमिनू छो? ख़ैर लकुम व इन तकफुरू, हाणे जेकॾहिं तव्हां इनकार था कयो, तंहिं करे तव्हां ईमान आणियो मथसि, चङो आहे तव्हां लाइ, ऐं जेकॾहिं ही शर्त आहे इहो, जेकॾहिं तकफुरू तव्हां इनकार कंदव, पोइ छा? फ इन अल्लाह, त बेशक अल्लाह जो ई आहे, लिल्लाह मा फिस समावात मा फिल अर्द, तो ज़की ज़मीन आसमाननि ऐं ज़मीननि में फ़क़ति अल्लाह जो ई आहे। मज़े जी ॻाल्हि जेका मां तव्हांखे ॿुधायां पियो, त अल्लाह पाक पहिरियों दलील ॾिनो आहे, पोइ हुकुम ॾिनो अथई। ही फ़आमिनू छा आहे? ही हुकुम आहे। पहिरियों ईअं चई सघे पियो क़ुर पाक में त आमिनू रसूल अल्लाह आहे, उहो ख़ैर लकुम, या इहो नास जेको बि हुजे, पर पहिरियों दलील, ए इंसान हो, तव्हां जेको नबी आयो आहे हक़ सां तव्हांजे रब वटां, इन करे आमिनू, इन ते ईमान इन दीन आणियो। आहे। पर इहो वरी तव्हां जेके ईमान आणींदव त पोइ कंहिं ते थोरो कंदव? न न, कंहिं ते बि न, ख़ैर लकुम, तव्हांजे पंहिंजे लाइ चङो आहे। पर कहिड़ा बि आहिनि जेकॾहिं इनकार कनि था, पोइ तकफुरू, भले पोइ तकफुरू, जेकॾहिं तव्हां इनकार कंदव त पोइ फ माना छा आहे? फ माना पोइ, त छा थींदो? इन लिल्लाहि मा फिस समावात मा फिल, त जेको आसमाननि ऐं माना अलाह जो ई आहे, अलाह ते को फ़र्क़ु न पवंदो, ठीकु। अञा आयत अॻिते हली थी पई, कान अल्लाह अलीमन हकीम, अलाह आहे ॼाणंदड़ हिकमत वारो, ठीकु। मज़े जी ॻाल्हि इहा आहे, सूरह इब्राहिम जेका 14 नंबर सूरत आहे, इन जी 8 नंबर आयत आहे, इन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे तक़रीबन साॻिया लफ़्ज़ थो चए पियो, ईमान आणण वारा न, माना सॉरी, ईमान आणण वारा त आहिनि, माना छो उन जी ॻाल्हि कोन था कयूं, मुंहिंजो मक़सदु त उन जी ॻाल्हि कोन था कयूं, त ईमान आणण सां जेकॾहिं न ईमान आणींदा त कहिड़ी ॻाल्हि कई था हज़रत मूसा अलैहिस्सलाम। ॾिसो, काल मूसा, मूसा अलैहिस्सलाम चयो, इन तकफुरू, जेकॾहिं तव्हां इनकार था कयो, अंतुम, जेके तव्हां माना, वमन फिल अर्द, माना जेकॾहिं तव्हां इनकार था कयो, अंतुम माना तव्हां, ख़ासि तौर ते तव्हां जेके ॿुधो था मूंखे उहे, या मुंहिंजी क़ौम, वमन फिल अर्द, ऐं भले सॼी ज़मीन में, जमीअन, जमिया पढ़ंदा न, रब ज़िदनी छा चवंदा आहिनि, जमी रब ज़िदनी अलमा जमीअन, हीअं चयोसि न, जमीअन माना कुल सभई, पूरी ज़मीन में जेतिरा बि आहिनि जमीअन, इन अल्लाह लग़नियुन हमीद, त पोइ बेशक अलाह वा लग़नी, बेपरवाह, हमीद, साराह वारो। तव्हांजो न मञींदव अलाह खे, त पोइ अलाह जी का हिकमत में या अलाह जी का कुदरत में का कमी ईंदी छा? तव्हां कुझु बि न आहियो, पूरे ज़मीन में जेतिरियूं बि शयूं, जेतिरा बि मख़लूक आहे,
न मञींदे अलाह खे त छा थी पवंदो जमी आहिनि अलाह अकबर जल शानो अलाह गनी आहे परवाह न आहे हुनखे कौन अलाह समीन हकीम अलीमान हकीम ॼाण हकमत वारो 171 नंबर आयत पढ़ीसीं असांजी जेको असां ॿुधाई उन में कहिड़ो ज़िक्र आयो अहले किताब अहले किताब खे ॿ ॻाल्हियूं आयूं आहिनि चयूं हुकुम छा हुकुम आयो आहे न कयो न चओ हिकिड़ी ॻाल्हि न कयो हिकिड़ी ॻाल्हि न चओ कहिड़ी उहो ॾिसूं था पिया हाणे हीअ असां लिखियो आहे हिन में जेको ब्रैकेट में आहे न हीअ ऐं हिन में सलासत ॾिसंदासीं उन खां पोइ ला हिते आयल आहे ॿ ला हिते आयल आहिनि हीअ जेको लफ़्ज़ आहे न हो हिनखे सम्झणो आहे असां टाइम थियण वारो इनशाला जल्दी कंदासीं इन मां हिनखे सम्झणो आहे हीअ आयत हिकिड़े 5 मिंटनि जी न आहे हिकिड़े पूरे लेक्चर जी आहे पर जेकॾहिं हिकिड़ो लेक्चर इन ते न जेकॾहिं हिकिड़े लफ़्ज़ हिन जे ते ठाहिजे त इहो ॾींहं लॻी सघनि था सुभाणे अलाह टॉपिक एॾो वॾो आहे तमामु इहो कुझु मुख़्तसिर हिन में सिखूं था पिया कुझु अॻिते हली सघंदासीं पर हिन में ॾाढी अहम ॻाल्हियूं आहिनि तमामु थोरो प्लीज़ ध्यानु ॾिजो या अल किताब ए किताब वारो किताब वारो में केरु केरु ईंदा ईसाई ऐं यहूदी साईं मेन इहे ॻाल्हियूं ला हीअ ला नाही आहे माना ला कहे थी न कर थी करे ला तगलू हे हुकुम आहे ला तगलू न कयो गुलू चइबो आहे माना वधाउ न तव्हां वाधारो न तव्हां लंघो या वधायो फी दीन कुम पंहिंजे दीन में वधा न कयो ॿी ॻाल्हि व ला ऐं न तकूलू चओ कुलू माना चवणु न न दीन में पंहिंजे वधाउ कयो ऐं न चओ छा न चओ अल्लाह अल्लाह ते इल्लल हक़ अलाह पाक ईअं नथो चए त ही बि न चओ ही बि न चओ ही बि न चओ ही बि न चओ ईअं लिस्ट कोन्हे का पर ला तक़ूलू अल्लाह इल्लल हक़ इल्ला माना सवाइ ऐं न बग़ैर चओ अल्लाह ते या अल्लाह लाइ सवा का हक़ जी ॻाल्हि सिंपल ॻाल्हि अल्लाह लाइ हक़ जी ॻाल्हि कहिड़ी आहे अल्लाह वाहिद आहे इहा हक़ जी ॻाल्हि आहे सिंपल ॻाल्हि इल्लल हक़ सुभाणे अलाह हक़ जी ॻाल्हि कयो अल्लाह जे लाइ ईअं न चओ त अलाह खे ॾेखारियो किथे आहे इहो हक़ न आहे अलाह लाइ अलाह अकबर ईसाइनि जो हीउ जेको अक़ीदो आहे उहो छा आहे उन्हनि जो चइबो आहे तसलीस सिंधी में अंग्रेज़ी में चइबो आहे ट्रिनिटी इहो लैटिन लफ़्ज़ आहे जेको ट्रिनिटास मां निकितो आहे फस्ट यूज़ बाय टर्टेलियन हिकिड़ो माण्हू हुयो टर्टेलियन उन जेको आहे 200 ईडी में हुयो ईसाई हुयो 200 साल ईसा सलाम खां पोइ उन इहो लफ़्ज़ु आंदो ट्रिनिटी हुन में 3 ॻाल्हियूं हुयूं 3 शयूं हूंदियूं हुन में कहिड़ियूं पीउ अल अब माना पीउ चवंदा आहिनि अरबी में फर्ज़ंद या इब्न चइजे ऐं ॿियो रूहुल क़ुदुस पीउ पुटु रूह 3 शयूं इन्हनि तसलीत करे छॾी त हज़रत ईसा इस्लाम अलाह जो पुटु आहे ऐं रूहुल आहे रूहुल क़ुदुस आहे रूह बि चइजे जेका पाक रूह आहे बहरहाल कुझु बि ठीकु आहे हाणे हीउ जेको आहे तसलीस जो ख़ाको आहे आहिनि हे हर हिक खां अलॻि पर 3 जेको आहे उहे आहिनि ख़ुदा ही फादर बि ख़ुदा आहे होली स्पिरिट बि ख़ुदा आहे सन जेको पुटु आहे उहो बि ख़ुदा आहे पर ही 3 अलॻि बि आहिनि ऐं आहिनि ख़ुदा सुभाणे अलाह अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन वतूबु अलाह पाक आयत में जेको चए थो पियो इन मां हाणे अलाह ते हक़ु चओ ऐं अलाह पाक ॿी हिकिड़ी वज़ाहत थो करे पियो हाणे इहो ईसाइनि लाइ आहे इन मां इनमल मसीह ई सभु नु मरियम इहो सभिनी खे ख़बर आहे ऐं तव्हांखे हीउ लफ़्ज़ थोरो नोट कजो हिन ते मसीह ईसा ॿई लफ़्ज़ अलाह पाक जा पुटु मरियम जो आहे रुगो हाणे रुगो आख़िर में लिखिबो सिंधी में पैगंबर रसूल अलाह जो मुदाफ़ इलाही आहे बि रसूल माना अलाह जो रसूल अलाह जो ठीकु थियो हाणे हिनखे जेका असां लफ़्ज़ी माना में खणूं त अलाह पाक ईअं न चयो आहे त मसीह ईसा पुटु मरियम जो रुगो आहे रुगो आहे पर अलाह पाक चयो आहे पहिरियों रुगो माना पहिरीं फ़क़ति ॻाल्हि फ़क़ति जेको मसीह आहे ईसा पुटु मरियम जो पैगंबर
अल्लाह जो छाजे करे आयो हिते रसूलुल्लाह माना मुदाफ़ मुदाफ़ अलैहि में जो सिंधी में लिखबो तर्जुमे में अंग्रेज़ी में लिखबो ऑफ प्रॉफिट ऑफ मैसेंजर ऑफ अल्लाह ठीकु आहे हाणे इहा अलाह पाक ॻाल्हि क्लियर करे छॾी त रुॻो उहो ईसा जेको आहे उहो पुटु आहे मरियम जो ऐं रसूल अलाह जो ॿ ॻाल्हियूं असांखे इहो रुॻो इहो आहे ईसा अलैहिस्सलाम ठीकु ऐं जेको असां हिते चऊं था पिया त अलाह अलाह छा अलाए मां खणी आवां इहो कहिड़ी ॻाल्हि जी मूंखे ॿुधाइणो हुयो पर ख़ैरहाल इन मां माना रुॻो हाणे मां तव्हांखे हिन लफ़्ज़ ते थो वठी अचां तव्हां इहे ॿुधो आहे सिंधी में असां सभु चवंदा आहियूं मोहम्मद बिन क़ासिम सिंध फतह कई साईं ॿुधल आहे या न आहे ॿुधल इहो मां हाणे अटेंशन ॾियणी ज़रूरत आहे प्लीज़ तमामु घणी मोहम्मद बिन क़ासिम आहे की ॿुधो आहे कंहिं जी साईं ऐं तारिक बिन ज़ियाद साईं ॿुधो आहे जी जी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्लाह अली बिन अबी तालिब ॿुधो हूंदो तव्हां सभिनी जी उमर बिन ख़ुत्ताब जी जी उस्मान बिन अफ़ान जुमे में ख़ुतमे में न ॿुधायूं उस्मान बिन अफ़ान हे फ़ा आहे हीअ हाणे हिते अलिफ़ काॾे वियो हिन माण्हू इबिन छो न आहे ऐं हिते अलाह पाक क़ुर में आंदा ई सभु न हीअ अलिफ़ आहे न हीअ अलिफ़ हमज़तुल वसली आहे खणी आहे न हिते ऐं क़ुर पाक जी हीअ तौबा आहे सूरत 9 उन जी आयत 30 उन में बि अलाह ताला चयो आहे कालतल यहूद अज़ीज़ुब्न लाहे वरी कालत नसारा नसारा चयो अल मसीहुब्न बुनुल्लाहे हिन में अलिफ़ आयल आहे हिन में अलिफ़ न आहे छो ही हिननि जो रिलेशनशिप पाण में कहिड़ो आहे कोई ॿुधाईंदो तारिक बिन ज़ियाद माना तारिक ज़ियाद जो पुटु मोहम्मद बिन क़ासिम साॻियो कासिम जो साॻियो पुटु मोहम्मद उस्मान बिन अफ़ान ही 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 माना हिन जो पीउ आहे न क़ासिम पीउ आहे या कीअं क़ासिम पीउ थियो ईअं साईं जी क़ासिम पीउ थियो ज़ियाद पीउ हुयो हज़रत अब्दुल्ला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पीउ उमर बिन अल ख़त्ताब हज़रत ख़त्ताब जेको आहे उमर साईं जन जो पीउ माना जॾहिं पीउ जो नालो ईंदो त अलिफ़ न ईंदो का सम्झ में अचे थी हाणे जेकॾहिं तव्हां लिखो ही मरियम माउ आहे पीउ न आहे ही सभु बुन थींदो नोट कयो था ॻाल्हि ही पीउ न आहे ऐं ही अलाह पाक चए थो वकालत यहूदिन चयो उज़ैरुब्नुल्लाहे हाणे जेकॾहिं तव्हां हितां अलिफ़ कढी छॾियो हिनखे बिन करे छॾियो नंढड़ी ॻाल्हि आहे छड़ी क़ुर जी हिफ़ाज़त कीअं अॼु इहो ॿुधायां इहो थो ॿुधाइणु चाहियां मां हीअ छड़ो थो हमज़ा निकिरी वञे न शिरक थी वञे सिधो सो केॾी वॾी ॻाल्हि आहे छो जो न उज़बिल्ला मिना हे हे सिर्फ़ु बिन ईंदो आहे जॾहिं रियल पीउ हुजे जेकॾहिं असां हितां अलिफ़ कढी छॾियूं केॾो नंढो फ़र्क़ु आहे त पोइ छा थी वेंदो नौज़बिल्ला मिना इहो चवण बि गुनाह उज़ैर अलैहिस्सलाम यहूदीन चयो त उज़ैर अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे पर क़ुर पाक में अलाह पाक ईअं न चयो आहे उज़ैर बिन अलाह छो जो अलाह अलाह इहा लफ़्ज़ सही न आहे सही ॻाल्हि सम्झ में आई फ़र्क़ु एवरीबडी प्लीज़ कोई बि कमेंट करे इहा ॾाढी अहम ॻाल्हि आहे तमामु जी इहो अथव साईं ग्रामर जेकॾहिं ग्रामर जो ख़बर पए थी पई न इहे ग्रामर को असां कंहिंखे ख़बर थी हर को सम्झे थो ईसा पुटु मरियम ईसा जेको अज़ीज़ पुटु नौज़बिल्ला मिना हुन यहूदीन चयो त पर अलाह पाक लिखण में बि बिन न आंदो आहे
तॾहिं त चवंदा आहियूं क़ुर अलाह जो कलाम आहे, हिन में का ग़लती कान्हे का। ऐं हीउ जेको मां जुमिलो ॿुधाइणु चाहियां पियो, कलामुल मलिक मलिकुल कलाम, हीउ जेको कलाम आहे न बादशाह जो, उहो माना सरदार आहे। मलिक माना सरदार, सरदार आहे कलामनि जो। ऐं जॾहिं बादशाह अलाह हुजे त उहो कलाम केतिरो मथे हूंदो। कलाम अहिड़े बादशाह जो हुजे जेको ज़ाति बारी अलाह पाक आहे, त उनजो कलाम बि त सभिनी कलामनि खां मथे थियो न। त कलाम लाइ ईअं चइजे, जेकॾहिं जेको आहे त माना कलाम लाइ असां चवंदा आहियूं न, त कलामुल हिननि अरबी चवंदा आहिनि कलामुल मलिक मलिकुल कलाम, बादशाह जो कलाम, कलाम ते मथां आहे, सरदार आहे। अलाह जी ज़ात त सफ़ा मथां ई आहे, सुभान अलाह। 171 जो हले तो, टाइम पूरो थी वियो आहे। जेकॾहिं असां पूरो करे सघूं था त ठीकु आहे, न त नेक्स्ट में कंदासीं। ऐं हुकुम कलिमतु हुकुम संदसि सां पैदा कयल केरु, ईसब्न मरियम, अलकाहा इला मरियम, उहो कयाई मरियम ॾांहुं कलिमा हुकुम, रूह मिन, ऐं रूह आहे पारां हुनजे, या हुन पारां। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, मिन हुआ जारून मजरूर, ऐं कलिमतु हू आहे मुदाफ़ मुदाफ़ इलैह। हिन मां मतिलबु छा निकितो आहे, इहो अथव ग्रामर। जेकॾहिं ग्रामर अचे थो त माना लफ़्ज़नि जी माना सम्झ में अचे थी पई, असल माना फ़र्क़ु सम्झ में अचे थो पियो क़ुर जे लफ़्ज़नि जो। ऐं कमाल आहे न हुन में सम्झण जो। तव्हां ॾिसो, कलिमतु थींदो हुनजो कलाम, ऐं जेकॾहिं अलाह पाक हिते मुदाफ़ मुदाफ़ इलैह आणे हा त छा थिया, व रूह हू, ऐं रूह हुनजो। जॾहिं त अलाह जो रूह नाहे। कलिमत हू माना कलिमत ऑफ अलाह, अलाह थींदो न हिते, हू माना अलाह, अलाह जो कलाम, हुनजो कलाम माना अलाह जो कलाम। ऐं इलाह माने रूह मिनहु, ऐं रूह हुन तरफ़ां, हुन जो न, केॾो वरी माना में फ़र्क़ु थो थी वञे। पोइ अलाह पाक चए थो फ आमिनू, इहे ॿ ॻाल्हियूं मूंखे करणियूं हुयूं। फ आमिनू बिल्लाह व रुसुलिही, तंहिं करे ईमान आणियो अलाह में ऐं अलाह जे रसूल में, जेको अलाह जो रसूल ॿुधाए थो तव्हांखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वला तक़ूलू सलास, ऐं न चओ टे, न चओ त टे छा, टे ख़ुदा न चओ। ऐं न तव्हां चओ टे ख़ुदा, या जेको अहलल किताब न चओ। इन त हू, रोकियो पाण खे, झलियो हिन ॻाल्हि खे, पाण खे इन चवण खां, ख़ैर लकुम, इहो तव्हां लाइ भलो आहे। इनम अल्लाह इलाह वाहिद, रुगो अलाह आहे इबादत जे लाइक़ु, सुभानहू पाक आहे हू, ऐं यकून लहू वलद, पाक आहे छा खां, त हुजनि हुनखे को पुटु, या हुजे को हुनखे पुटु, पाक आहे हिन ॻाल्हि खां। लहू माफ़ि समावात माफ़ि लद, जेको आहे सभु उनजो ई आहे ज़मीन ऐं आसमान में। वकफ़ा बिल्लाह वकीला, ऐं अलाह काफ़ी आहे ख़ारसा सभिनी जो। हीअ जेको वकीलनि ते हिकिड़ो आयत अथव हिकिड़ी सूरह मुज़म्मिल जी, 9 नंबर आयत, रब्बुल मशरिक़ वल मग़रिब ला इलाहा इल्ला हुव फत्तख़िज़हु वकीला। हीअ पढ़णु खपे। कॾहिं कॾहिं मां त ॾाढी पढ़ी आहे, जंहिंमें मूंखे का परेशानी ईंदी आहे त भई कहिड़ा वकील कयूं त पैसा था वठनि। पोइ असां चवंदा आहियूं मुंहिंजा मौला वक़फ़ा बिल्लाह वकीला, तूं ई काफ़ी आहे, कारसास तूं काफ़ी आहे। जीअं पोइ आयत रब्बुल मशरिक़ वल मग़रिब ला इलाहा इल्ला हुव फत्तख़िज़हु वकीला, बसि तोखे असां वरितो अथऊं वकील करे। हीअ त चए थो वक़फ़ा बिल्लाह वकीला, न त अलाह काफ़ी आहे। पर हिते अलाह पाक हुकुम थो करे त नाहे को महबूद सवाइ हुन जे, हूअ माना हू अलाह जे, फत्तख़िज़हु हू माना अलाह, त उनखे वठो वकील करे पंहिंजो। त हुनखे वकील करे वठूं न, हुनजी फ़ी छा आहे, वधि में वधि 2 लफ़, ॿियो कहिड़ी फ़ी आहे हुनजी। अलाह,
उहा बि को करे न करे दिलि सां चए त अलाह साईं हर हंधि हाज़ुर आहे। अलाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे अलाह पाक सही तरीक़े सां पढ़णु सम्झणु सिखण में असांजी मदद फरमाए ऐं उन हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं आमीन सिखण में ग़लती थिए अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। अलाह साईं आमीन बाजी कर असांजा हाल थियल आमीन। आमीन 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 जज़ाकल्लाह साईं। जज़ाकल्लाह। साईं हिकिड़े स्लाइड में करेक्शन आहे। जी मुंहिंजी मां रिकॉर्डिंग ऑफ कयां हूअं हा हा